अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में शहजाद जिलानी हाज़िर है। नाज़रीन, अॼु असां प्रोग्राम में जिन जिन टॉपिक्स ते डिस्कशन कंदासीं उहे आहिनि त जेको हींअर बल्दिया जेका फैक्ट्री हुई, जेके बाहि लॻी हुई, उन ते जेका JIT आई आहे, उन खां पोइ जेका बि सूरत हाल जेका आहे साम्हूं आई आहे, मुतहदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिक ॿिए ख़िलाफ़ जेके बयानबाज़ी कई आहे, प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। इन जे अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको हींअर चयो पियो वियो त उहे इत्यादी थी वेंदा जल्दी मुतहदा क़ौमी मूवमेंट जा, त हाणे हिन सॼी मौजूदा सूरत हाल ते उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे या अॻिते इत्याद जी का गुंजाइश आहे, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। सेनेट जा जेके इलेक्शन्स आहिनि उन ते जेके हतमी फ़हरिस्त जेके तयारु थी आहे उन ते बि थोरो ॻाल्हाईंदासीं। ऐं जेके ॿियूं जमातूं आहिनि जेके इन सॼे सूरत हाल में जेके आहिनि, इस्लामी भी आहे, असां जेको आहे उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर असां सां हिन मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ स्टूडियो में मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा साहब। हुन सां गॾु आहिनि डॉक्टर महराजुल हुदा सिद्दीकी साहब, जेके अमीर आहिनि जमात इस्लामी सिंध जा। आपको वेलकम कहते हैं, सही भलीकार। ऐं असां सां फ़ोन लाइन ते असां कोशिशि कंदासीं त असां सां गॾु हुजनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट जा बि, ताकी उन्हनि जो जेको आहे वर्जन बि असां जेको आहे शामिल कयूं पंहिंजे प्रोग्राम में। हींअर सभिनि खां पहिरियों असां गुफ़्तगू जेको सिलसिलो आहे आगाज़ तव्हां खां था कयोसीं त हीअ जेके सूरत हाल जेका आई आहे, जेको असां गुज़िरियल कुझु ॾींहंनि में ॾिसूं था, त असां ॾिसूं था त कुझु न कुझु बहरान वारी जेका कैफ़ियत आहे उहा अची थी वञे। 2 ॾींहं सुठा था गुज़रनि, अमन जा था गुज़रनि, ख़ैर जा था गुज़रनि, वरी को अहिड़ो इशू अची थो वञे साम्हूं मंज़र ते जंहिंमें वरी हिकु डिस्टर्बेंस थी थिए। हाणे JIT वारे मामले ते इन खां पहिरियों कुझु टारगेट किलर्स जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी, कुझु सेक्टर इंचार्ज जेके आहिनि उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी, कुझु मुलविस चयो थो वञे त मुतहदा जा जेके आहिनि कुझु उहे जेके लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ उन्हनि जे मुतालिक़। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका सूरत हाल आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी सभिनि खां पहिरियों त इन सॼे मामले खे कीअं थी ॾिसे। गवर्नमेंट तव्हांजी हुई, ही तव्हांजा इत्यादी हुया, JIT रिपोर्ट जेका लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ ठाही आहे, इन ते एतमाद शजीर मेमन साहब चयो आहे त आहे, पर हाणे छा सूरत हाल आहे? थैंक यू वेरी मच शाह साहब। सभ खां पहिरीं त ही जेको कराची ऑपरेशन जेको स्टार्ट थियो आहे उन में सभु पॉलिटिकल पार्टीज़ ऑन बोर्ड हुयूं ऐं पीपल्स पार्टी ऐं ॿियनि पार्टीज़। असां कम से कम इहो चयोसीं त बाबा तव्हां भले फ्री हैंड आहियो, लॉ इन्फोर्सिंग एजेंसी, पुलिस, रेंजर ऐं ॿिया इदारा, ऐं तव्हांखे ख़बर आहे त हिन जेको ऑपरेशन जेको कराची आहे उन में वधि में वधि पीपल्स पार्टी जे पॉकेट्स में वधि में वधि ऑपरेशन थिया आहिनि, टारगेटेड ऑपरेशन थिया आहिनि। माण्हू ज़रूरी न आहे त लियारी में हर माण्हू क्रिमिनल हुजे, हर माण्हू जा पंहिंजा एरियाज़ आहिनि, उनमें के क्रिमिनल गैंग्स थी था सघनि, पर पीपल्स पार्टी कॾहिं बि एहतिजाज कोन कयो आहे जी। ऐं नेचुरली इहा ई चीज़ फार्मूलो सॼे कराची ते अमल दरामद थियणु खपे। हाणे JIT जेका ठही आहे त उनमें को सिंध उनमें पीपल्स पार्टी त कोन वेठी आहे, न ई को ॿी का पार्टी वेठी आहे। JIT में जेके इदारा आहिनि, जेके इंटेलिजेंस जा इदारा आहिनि, उहे सभु उन्हनि जेको आहे सो कयो आहे ऐं असांखे को बि जेके बि फ्री हैंड असां ॾिनो आहे या जेके बि उन्हनि इंट्रोगेट कयो आहे या जेको बि उन्हनि जेके फाइंडिंग्स ॾिनियूं आहिनि। आफ्टर ऑल पाकिस्तान हिकिड़ो स्टेट आहे, इनमें इदारा आहिनि, जुडिशरी आहे, हिनमें लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ आहे, हुनमें ॿिया इदारा, पार्लियामेंट आहे, हुनमें ॿिया इदारा आहिनि। नेचुरली बीइंग अ सिटीज़न ऑफ पाकिस्तान असांखे त ट्रस्ट करिणो पवंदो न कि असांजे पंहिंजे जेको सो जुडिशरी ते या लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ ते, त हुननि अगरि इंट्रोगेट कयो आहे, हिकिड़ी बि न 4-6 एजेंसीज़ कंदियूं आहिनि, त बिल्कुलु असांखे को बि एतराज़ कान्हे। ऐं जॾहिं असां फ्री हैंड ॾिनो आहे, चीफ मिनिस्टर साहब फ्री हैंड ॾिनो आहे इन लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ खे, बाबा असांखे अमन अमान कराए ॾियो, तव्हां पंहिंजो कमु कयो। ऐं असां जेको आहे पीपल्स पार्टी जो तव्हां कंहिं न्यूज़ पेपर में या किथे तव्हां ॿुधो त पीपल्स पार्टी पंहिंजा माण्हू छॾाया आहिनि, भली जेका आई आहे। जेसि ताईं इहे हालतूं तब्दील थियनि पियूं, 2 ॾींहं सुठा था वञनि, 4 ॾींहं सुठा नथा वञनि, इहो गुज़िरियल सालो साल खां ईअं पियो थिए। कराची जा हालात ईअं था थियनि, अपग्रेड था थी वञनि, स्कूल्स बंदि थियूं थी वञनि, दुकान बंदि था थी वञनि। सो हिकिड़ी ॻाल्हि ऐं हींअर बि असांखे इतलात आहिनि त कुझु इलाइक़नि में जेको आहे थोरो अनरेस्ट। हिकिड़ी ॻाल्हि बि ॿुधायां सर, 2 मिंट जी। 1870 खां वठी जॾहिं अंग्रेज़ आयो त हिते हिकिड़ो साइकिल रहियो आहे कराची जो, जेको सिंध जी राजधानी आहे। हिते मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ हिते आयूं आहिनि। जॾहिं अंग्रेज़ आयो त उन वक़्तु पारसी कम्यूनिटी आई,
उन खां पोइ असांजा सिंधी हिंदू हुआ, उन खां पोइ मारवाड़ी हुआ, उन खां पोइ मेमण कम्यूनिटी आई, कच्छी कम्यूनिटी आहे, जेके हिते सेटल्ड आहिनि ऐं उन्हनि जो जेको सोशली, उनजो इकोनॉमिकली, उनजो पॉलिटिकल इन्फ्लुएंसिस रहिया आहिनि ऐं इहो साइकिल 25 इयर्स जो साइकिल आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त 25-30 इयर जो साइकिल आहे, त इहे साइकिल्स कराची में हलनि पिया। अच्छा, हिकिड़े ज़माने में असांजो भाउ जमात इस्लामी जो वेठो आहे ऐं तमामु असांखे इज़त आहे हिननि जे लाइ, त हिननि जो हिकिड़ो असरु हो हिकु ज़माने में कराची में। उन खां पोइ ॿिया दोस्त आया, त साइकिल कराची में चेंज पिया थियनि। इहो बि हिकिड़ी चीज़ जेका शइ नज़र पई अचे। कराची जी जेका डेमोग्राफिक ऐं कराची जी जेका हिस्ट्री आहे, जेको 150 सालनि खां ई थिए पियो, अच्छा, उहो चीज़ूं चेंज पियूं थियनि ऐं नज़र पियो अचे। अच्छा, थोड़ो सिलसिलो वधायूं था अॻिते। जी डॉक्टर महराज उल हुदा सिद्दीक़ी साहब, ये जो सारी सूरत हाल है, इसमें हमने देखा कि गुज़िश्ता कुछ दिनों में कुछ ब्लेम गेम शुरू हुआ है, कुछ इल्ज़ाम तराशियाँ, एक दूसरे के खिलाफ बयानबाजियाँ, और असल जो इशू जो है वो थोड़ा सा इग्नोर भी हो रहा है। तो आप क्या समझते हैं कि इस सारी सूरत हाल के अंदर जो है आपकी तरफ से भी कुछ बयानात आए, तो ये जो सानिया जो बल्दिया फैक्ट्री है, इस हवाले से जमात इस्लामी की जो पॉलिसी है या जो उन्होंने वो समझती है, एतमाद है, ये जो JIT है इस पर एतमाद है? क्योंकि बहुत दफ़ा हमने देखा है कि जो लॉ एनफोर्सिंग एजेंसीज की तरफ से कुछ ऐसे इकदाम उठाए जाते हैं, उस पर जमात इस्लामी को काफ़ी एतराज़ात होते हैं, तो इस पर आप थोड़ा सा अपना वो बताएं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद, मैं पहली बात तो ये कहना चाहूँगा कि ये JIT रिपोर्ट पाकिस्तान के सबसे बड़े आतिशज़दगी के वाक़े के लिए आई है। ये जो बल्दिया टाउन के अंदर 259 अफराद, गरीब, मजलूम, मजदूर एक वाक़े के अंदर जलाकर राख किए गए, ये पाकिस्तान का आतिशज़दगी का सबसे बड़ा वाक़या है और ये इंतहाई बड़ी दहशतगर्दी है कि जिस तरीके से ये JIT रिपोर्ट आई। मैं समझता हूं कि हमें तो उन कानून नाफिज करने वालों का शुक्रगुजार होना चाहिए कि जिन्होंने इस वाक़े को कहीं से निकाला, वरना तो इस वाक़े के ऊपर न जाने कितनी मट्टी पड़ गई थी और गरीब और मजलूम जिस तरह जलाकर राख किए गए। लेकिन JIT रिपोर्ट अपनी जगह पर बड़ी अहम है। इल्ज़ाम तराशी तो उस वक्त होती कि जब कोई सियासी जमात किसी पर इल्ज़ाम लगाती। ये किसी सियासी जमात ने इल्ज़ाम नहीं लगाया, ये किसी सहाफ़ी ने अखबारात के अंदर अपनी रेटिंग बढ़ाने के लिए बयान नहीं जारी कर दिया, बल्कि ये हकीकतन पाकिस्तान के अंदर ISI भी और IB भी और CIA भी और रेंजर्स इंटेलिजेंस भी, ये तमाम सिक्योरिटी के इदारे मिलकर सर जोड़ कर बैठते हैं, तब जाके JIT रिपोर्ट बनती है। इनके इत्तफाक से बनने वाली JIT रिपोर्ट के अंदर ये बात बताई गई कि ये 259 अफराद भत्ताखोरी के सिलसिले में कत्ल किए गए और वो जो फैक्ट्री के मालिकान थे उनसे 20 करोड़ रुपए भत्ता मांगा गया। जब वो देने के लिए तैयार ना हुए तो उनकी फैक्ट्री के अंदर इस तरह आग लगाई गई कि ये लोग शहीद हो गए। और मैं ज़रा कहना चाहूँगा कि JIT रिपोर्ट में इससे बड़े सानेहात, इससे बड़े हादसात भी मौजूद हैं। सही, यानी जब वो शहीद हो गए तो उनकी FIR भी कटवाई उन्हीं कातिलों ने। अच्छा, और मज़ेदार बात यह है कि FIR को ख़त्म करवाने के लिए डील भी हुई है, जिस डील के अंदर भी वही लोग कि जिन्होंने आतिशज़दगी की थी, कत्ल किया था, वही लोग मौजूद थे कि जिन्होंने फैक्ट्री के मालिकान से 15 करोड़ रुपए वसूल किए। जी। फिर ये आतिशज़दगी के जो वाक़यात कराची के अंदर हुए हैं और हम देखें कि इस पूरे अरसे के अंदर 2 रिपोर्टें आई। पहली रिपोर्ट ये आई थी कि बॉयलर फटने की वजह से ये काम हो गया जी। फिर दूसरी रिपोर्ट ये आई कि ये शॉर्ट सर्किट की वजह से हो गया। सही। लेकिन अब JIT रिपोर्ट में ये बात पता चली कि ये तो केमिकल की वजह से आतिशज़दगी थी। सही। और कराची के अंदर केमिकल की ये आतिशज़दगी इससे पहले बोल्टन मार्केट में हो चुकी है। सही। अच्छा, इससे पहले टिम्बर मार्केट में हो चुकी है। थोड़ा सा इस पे हम शामिल करते हैं। MQM का भी वर्जन हमारे साथ लाइन पर मौजूद है, इशफाक मंगी साहब। इशफाक मंगी साहब को थोड़ा पूछूं था नाज़रीन ते छा MQM जी पॉलिसी चाहे बयानबाजी थे पई तमाम घड़ी। जी, अस्सलाम वालेकुम इशफाक मंगी साहब। जी वालेकुम सलाम। तव्हां प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में भली कार था चऊं। असां सां गॾु पैनल में आहिनि
डॉक्टर करीम ख्वाजा साहब सेनेटर आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, ऐं जमात इस्लामी में आहिनि डॉक्टर मेराजुल हुदा सिद्दीकी साहब। थोरो तव्हां ॿुधाईंदव त हीअ जेका JIT ते एतिरो मामिलो हाणे जेको आहे वरी हिकु भेरो ॿीहर जेको असां ॾिठो आहे त गुज़िरियल हफ़्ते खां पोइ वरी हे हफ़्तो बि जेको आहे थोरो टेंस्ड आहे, ऐं तव्हां इन खे रिजेक्ट बि कयो आहे, ऐं इन JIT ते तव्हां जेको रिजेक्ट था कयो त उन जा जेके तव्हां सबब ॿुधायो था उहो थोरो अनक्लियर आहिनि, उहो थोरो असां नाज़रीन खे बि ॿुधायो त अल्ताफ़ हुसैन साहब जेको ॿुधायो आहे त इहो वरी साज़िश ऐं इल्ज़ामात आहे त तव्हांजो एतमाद बि आहे फ़ौज ते, तव्हां कॉल बि कयो पिया त मार्शल लॉ लॻे, कोर कमांडर टेक ओवर कनि, वरी जेको फ़ौजी इदारो जॾहिं इनखे JIT प्रिपेयर करे थो उन ते अदम एतमाद बि छो था कयो, त थोरो इनखे तफ़सील ॿुधाइजो। दादा वॾी महिरबानी शहज़ाद साहब, कल्ह तव्हां राब्ता कमेटी जी प्रेस कॉन्फ्रेंस थी ॿुधी ऐं उन खां अलावा क़ाइदे तरीक़े अल्ताफ़ हुसैन भाई जा जेके तव्हांजे चैनलनि जे ज़रिए यकीनन बयानात बि आया आहिनि ऐं जेको अवाम खे आगाही बि ॾिनी वई आहे। असल ॻाल्हि इहा आहे त JIT अॻिते हली जेको आहे अदालत में जॾहिं केस वेंदो त उन में क्लियर थी वेंदो अच्छा त जेको आहे असुल हक़ाइक़ छा आहिनि। बाक़ी जेकॾहिं तव्हां माज़ी 2 साल 2-2.5 साल जेकॾहिं पोइ ते तव्हां मूंखे वठी हलंदव त इन सानीअ ते यकीनन असांखे तमामु घणो अफ़सोस आहे, असांजा कारकुन, असांजा वोटर ऐं उन खां अलावा तव्हां ॾिठो त उन वक़्तु इंडस्ट्री जे सूबाई वज़ीर रऊफ़ अहमद सिद्दीकी साहब फौरन जेको आहे रिज़ाइन करे छॾियो ऐं इन मामले खे असां अॼु बि असां यकीनन एॾो वॾो सानियो थियो आहे ऐं असां चयूं था त जेको बि हिन में मुलव्वस आहे चाहे उन में केर बि हुजे उनखे फौरी तौर ते जेको सख़्त खां सख़्तु जेको आहे उनखे सज़ा ॾिनी वञे। बाक़ी इन सानीअ ते अगरि कंहिंखे सियासत करण जो शौक़ु आहे त पोइ उहो मर्दानगी जो मुज़ाहिरो करनि ऐं असांजे साम्हूं अचनि, असां सां गॾु जेको आहे असां सां जो डिबेट करनि, आम्हूं साम्हूं वेहनि ऐं जेको आहे इन वाक़े ते सियासत न करणु खपे। बाक़ी रही ॻाल्हि आहे जेको आहे हिन वक़्तु जेको आहे फ़ौजी तव्हां बिल्कुलु ॻाल्हि जेका कई, असां अॼु बि चयूं था त जेको आहे पूरे सिंध पूरे मुल्क में जेको अमन अमान जी सूरत हाल हुजे। तव्हां कराची समेत पूरे सिंध में ॾिसो, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट समेत केतिरनि ई बेगुनाह माण्हुनि जी जेको आहे शहादत थी आहे, जेको आहे उन टारगेट किलिंग थी आहे, त यकीनन असां हर वक़्तु इहा डिमांड कंदा रहिया आहियूं त जेको आहे दहशतगर्दनि जे ज़रिए जेको मुल्क खे तबाह कयो वियो आहे ऐं इन ख़ासि तौर ते सूबे खे तबाह कयो आहे, उहे दहशतगर्द केरु आहिनि, बम धमाका केरु था करनि इमाम बारगुनि में, मस्जिदुनि में ऐं उन खां स्कूलनि में ऐं जेको मज़ारातनि ते हमला केरु पिया करनि, उन्हनि में केरु माण्हू मुलविस आहिनि, अॼु त पूरी दुनिया खे ख़बर आहे। तव्हांजा दोस्त जेके दोस्त तव्हां सां गॾु जेको हिन प्रोग्राम में जिन शिरकत कई आहे उन्हनि खे बि इहा ख़बर हुजणु खपे इहे दहशतगर्द असुल किथां अचनि पिया, उहे दहशतगर्दी केरु पिया करनि। बाक़ी रही ॻाल्हि, असां त हमेशह चयो आहे त जेको आहे बिल्कुलु जेको अमन अमान जी सूरत हाल बहितर हुजे। असां हालांकि अपोज़िशन में वेठा आहियूं, जेकॾहिं गवर्नमेंट में हूंदा तॾहिं बि जेकॾहिं असां रहिया आहियूं त उन वक़्तु बि असां इहा ॻाल्हि कईसीं जेको आहे त जेको आहे दहशतगर्दी सां जंजाल करे छॾियो आहे। सवाल थो पैदा थिए साईं, हिकिड़ो सवाल इहो पैदा थो थिए त तव्हां बिल्कुलु चओ था त जेके ॿिया वाक़ियात आहिनि दहशतगर्दी जा या इंतिहा पसंदी जा, उहे बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, इन सां कोई इख़्तिलाफ़ न आहे, पर ही जेको इन जी जेका असां ॾिसूं त जेको रेफरेंस टू द कॉन्टेक्स्ट ॾिसूं अगरि त JIT जो उहो आहे 12 मई जे हवाले सां ॻाल्हि साम्हूं आई आहे न, त 12 मई इहो हिकिड़ो सियासी हिकिड़ो मसइलो आहे, इनखे तव्हां अगरि चओ था त इहो तालिबान या ॿिया दहशतगर्द या तंज़ीमूं जेके अलक़ाइदा टाइप जूं उन सां तव्हां हिनखे लिंक कीअं था कयो? अता 12 मई जो वाक़ियो बि इंशाल्लाह क्लियर थी वेंदो। ठीकु आहे, हिन वक़्तु गिरफ़्तारी थी आहे या जेके मामलात हलनि पिया ज़ाहिरी अदालतुनि में इहे शयूं वेंदियूं, क्लियर थींदा सभु शयूं। मूं चयो न की इन्हनि शयुनि ते सियासत न करणु खपे। 12 मई में मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जा कारकुन जेको आहे शहीद थिया, असां त उन में जेको आहे लिस्टियूं बि जेको आहे ॾिनियूंसीं ऐं उन जा नाला बि ॾिनासीं। अगरि उन में कंहिंजो माण्हू कंहिंजो को कारकुन शहीद थियो आहे त उनजो असांखे नालो ॿुधाइनि। बहरहाल ॻाल्हि इहा ई आहे त हिन वक़्तु जेका सियासी सूरत हाल आहे, मां सम्झां थो हिकु वॾी साज़िश आहे ऐं सिंध बल्कि पूरे मुल्क जे ख़िलाफ़ हीअ साज़िश आहे, मुल्क खे टोड़ण जी जेको आहे साज़िश थी रही आहे। असां अरबाब अख़्तियार खे ऐं जेके हिन मुल्क जा कर्ता धर्ता आहिनि ऐं त रियासती जेके इदारा आहिनि उहे असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। असां चाहियूं था त जेको आहे उहो बिल्कुल्ह इन जी जांच थियणु खपे। जेके माण्हू जेकॾहिं के ग़लति जो एक्टिविटीज़ में शामिल आहिनि त बिल्कुलु उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। असां कंहिं बि क्रिमिनल माण्हू जो कॾहिं साथ न ॾिनो आहे, पर हींअर बि जेकॾहिं को माण्हू क्रिमिनल हूंदो त मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट हुनजो साथ न ॾींदी। पर जेकॾहिं को माण्हू इंडिविजुअल अगरि जेकॾहिं को क्राइम करे थो त उन्हनि जे ख़िलाफ़ बिल्कुलु सख़्तु कार्रवाई कई वञे। असां हुनजो बिल्कुलु साथ न ॾींदासीं ऐं जेको आहे हिन जो मक़सदु इहो न आहे त मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट पूरी जेको आहे जमायत ख़राबु आहे। सही। अच्छा साईं, हिकिड़ो सवाल इहो बि
तव्हांजा जेके मामलात काफ़ी जेके वेझो थी विया सिंध हुकूमत में सिंध सरकार सां जेको आहे वरी कोलिशन जे हवाले सां रहमान मलिक साहब आयो अॼु रहमान मलिक साहब जेको आहे अल्ताफ़ हुसैन साहब सां मुलाक़ात करण वियो आहे ऐं कुझु मामला तय थियनि पिया त इन ते ख़ुर्शीद शाह साहब जो बयान बि आयो आहे त इहो वक़्त खां अॻु में जी ॻाल्हि आहे, इन में को सदाकत न आहे। तव्हां थोरो कंफर्म कंदो त हिन वक़्तु तव्हांजो रिलेशनशिप जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत सिंध सरकार सां कीअं आहे? ॾिसो, मुतहिदा क़ौमी मूवमेंट हींअर बि अपोजिशन जो किरदारु अदा करे थी, क़ौमी असेंबली में बि, सेनेट में बि, ऐं जेको आहे सो सिंध असेंबली में, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर, हर जॻह ते थी अपोजिशन में मौजूदु आहियूं, वेठा आहियूं ऐं बिल्कुलु अपोजिशन जो किरदारु अदा करियूं पिया। पर सियासी जमात जे नाते ज़हरिया मुतहिदा क़ौमी मूवमेंट जा दरवाज़ा सभिनि जे लाइ खुलियल आहिनि ऐं मुलाक़ातूं थींदियूं रहियूं आहिनि। ज़रदारी साहिब जी अल्ताफ़ भाई खे जॾहिं टेलीफोन वई ॻाल्हि ॿोल बिल्कुलु थी आहे ऐं रहमान मलिक तव्हांखे ख़बर आहे मिलंदो रहंदो आहे, पर हिन जो मक़सदु इहो न आहे त को असांजा के मामलात सभु बिल्कुलु। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त असां चाहियूं था त जेको आहे सो सूबे जा मामलात बहितर करनि। असांजी मुखालफ़त छा ते आहे? असां अपोजिशन में छो वेठा आहियूं? इन जे करे वेठा आहियूं त जेको आहे अवाम जा मसइला हल थियनि। जेकॾहिं अवाम जा मसइला हल थींदा त असांखे को बि एतिराज़ न आहे। बाक़ी गवर्नमेंट में शामिल थियण जो फ़िलहाल को बि इरादो न आहे, न ई दावत ॾिनी आहे, न ई का ॻाल्हि ॿोल थी आहे। अच्छा साईं, हिकिड़ो आख़िरी सवाल ऐं उन में हिकिड़ो ज़मीनी सवाल बि कंदुमि त हाणे जेका सूरत-हाल आहे हिन इमरान ख़ान साहब जे बयान खां पोइ कुझु असांखे इतलात मिलियूं आहिनि, कुझु हालात शहर जा कुझु ख़राब थिया आहिनि, कुझु रिएक्शन अचे पियो तव्हां पारां, ऐं उन खां अलावा जेको अल्ताफ़ हुसैन साहब जेको कुझु मीडिया खे बि जेको आहे मुखातिब थिया आहिनि, कुझु उन्हनि खे बि उन्हनि वॉर्न कयो आहे त हू पंहिंजे जेको आहे लिमिटेशन्स खे जेको आहे डिसाइड कनि, उन में रहनि, त इहो हिकिड़ो धमकी बि हिकिड़ी जेका आहे तस्वुर कई थी वञे अल्ताफ़ हुसैन साहब पारां जेका मीडिया एंकर्स खे ऐं कुझु जर्नलिस्ट खे। इन जो ज़मीनी सवाल इहो त सुभाणे जो ॾींहुं छा अमन वारो रहंदो या को असां वरी जेको आहे कुझु एहतजाज या हड़ताल जी का कॉल अची सघे थी पॉसिबली तव्हां पारां? असां फ़िलहाल का बि एहतजाजी कॉल वग़ैरह न आहे। अॼु जे करे 9-0 ते बल्कि पूरे सिंध पूरे मुल्क भर में जिते बि मुतहिदा क़ौमी मूवमेंट जा असांजूं ऑफिसिस आहिनि उते जेको कारकुनान वॾी तइदाद में जमा आहिनि ऐं सिर्फ़ अल्ताफ़ भाई सां इज़हार यकजहती, अल्ताफ़ भाई सां मोहबत करण जो जे करे जेको सभु जमा थिया आहिनि। को बि एहतजाज या अहिड़ी का सूरत-हाल न आहे। इमरान ख़ान पंहिंजो सियासी कैरियर तबाह करे चुको आहे। इमरान ख़ान खे हाणे अवाम जेको आहे सो सुञाणे चुको आहे। इमरान ख़ान KPK में पंहिंजी गवर्नमेंट में नाकाम थी चुको आहे ऐं धरणनि में नाकाम थी चुको आहे। इमरान ख़ान अल्ताफ़ भाई जी ॻाल्हि करे उहो पंहिंजो पाण खे चमकाइण चाहे थो ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जो अवाम हुनखे जेको आहे सो रिजेक्ट करे चुको आहे ऐं अॻिते बि रिजेक्ट कंदो। इमरान ख़ान जेको ख़्वाब ॾिसणु चाहे थो त मां मुल्क जो वज़ीर आज़म थींदुमि, इहा हुनजी भुल आहे। अच्छा साईं, हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़ी ब्रेक वठूं था। नाज़रीन, हिकिड़ी ब्रेक वठो, वापसि अची प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी, ब्रेक में जाने से पहले हमारी बात हो रही थी अशफाक मंगी साहब से। उन्होंने अपनी पार्टी का मौक़िफ़ दिया और उन्होंने बताया, उन्होंने फिर वो ये बात की कि कोई साजिश का पहलू है इसमें। आप बात कर रहे थे ब्रेक में जाने से पहले, जब कॉल आई तो आप कंटिन्यू कीजिए और इसका भी जवाब दीजिएगा। ये अजीब बात है कि 12 मई का केस उठाया जाए तो MQM सामने आती है और कोई और नहीं। मैं तो कहता हूं कि सिंध टेलीविजन ने बड़ी जुर्रत के साथ सारी दुनिया को वो फुटेज दिखाई है जिसके अंदर कुछ लोग बंदूकों से फायरिंग कर रहे थे। चीफ जस्टिस का रास्ता ही नहीं, कराची के अंदर अदल का, अमन का रास्ता रोक रहे थे। अगर बल्दिया टाउन की रिपोर्ट सामने आती है तो उसके अंदर भी MQM ही मुजरिम करार पाती है और स्कॉटलैंड यार्ड भी अगर कोई अपने तौर पर तहकीक करता है तो उसमें MQM ही सामने आती है। आखिर उसके अंदर पाकिस्तान की किसी दूसरी सियासी जमात का नाम क्यों नहीं आता? जी, मैं ये समझता हूँ। मगर जो स्कॉटलैंड यार्ड है उनमें उन्होंने कोई बात तो साबित तो नहीं की। अल्ताफ़ हुसैन साहब के हवाले से जो लंदन में जो मामला पेश आए उसमें उन्होंने क्लियर करार, देखिए वो भी साबित हो जाएगा। लेकिन मैं ये कहूँ कि मसला साजिश का नहीं है, मसला किसी के रवैये का है। और आप जिस जगह पर जो लिटमस टेस्ट करते हैं उसमें वो मुजरिम सामने आ जाता है। कराची के अंदर इतनी बड़ी दहशतगर्दी करने के बाद बेशर्मी की बात है कि कहा जाए कि साहब हम बिल्कुल मासूम हैं। क्या रिजवान कुरैशी का कोई झगड़ा ऐसा था कि उसने 259 अफराद को जलाकर राख कर दिया? क्या उसका झगड़ा था किसी एंकर पर्सन से जिनके नाम आ गए हैं, शाही सैयद साहब से, कि जी उनको कत्ल करने की, या टारगेट लिस्ट के अंदर और बहुत सारे नाम शामिल हैं? आप अगर देखें तो हकीकत ये है कि मुजरिम माफिया, और बात तो इससे आगे बढ़ती है, वो वजीर कौन था? वो
गवर्नर कौन था कि जिसने डील किए और 15 करोड़ रुपए लेकर मुकदमात खत्म करवाएं? अगर ये सारी चीजें सामने लाई जाएं, और फिर उसने ये भी इकरार किया है कि उसने कराची के इलेक्शन में 40,000 जाली वोट भुगताए हैं NA 251 पे। 40,000 वोट कुछ लोगों ने एक सीट पर। कराची का असल मसला ये कि जब से 25 सालों से ये पार्टी मौजूद है, यहां दहशतगर्दी परवान चढ़ रही है, यहां भत्ताखोरी परवान चढ़ रही है, यहां कत्ल परवान चढ़ रहा है, यहां गारतगरी परवान चढ़ रही है। और मैं ये समझता हूं कि कराची के मसाइल का सबसे बड़ा हल ये है कि यहां पर एक फेयर, फ्री, ट्रांसपेरेंट इलेक्शन होना चाहिए, ताकि दूध का दूध, पानी का पानी हो जाए, और ये बात समझ में आ जाए कि जहां पर एक एक सीट पर 1.5 लाख जाली वोट डाल दिए जाते हैं और उसके बाद कराची के शहरियों से भत्ता वसूल करने के लिए इस तरह जलाकर राख किया जाता है, मैं ये समझता हूं कि उसके बाद जो गुफ्तगू इस्तेमाल हो रही है और जिस तरह की बातचीत हमारी खवातीन के बारे में की जा रही है, बहनों और बेटियों के बारे में की जा रही है, वो पैमरा किधर है जो रेगुलेटरी अथॉरिटी है, जिसकी जिम्मेदारी है कि पाकिस्तान के टेलीविजन के ऊपर जो कुछ चलेगा कायदे, ज़ाब्ते, कवानीन के मुताबिक चलेगा। लेकिन हकीकत ये है कि कराची के अंदर एक खुली छूट दे दी गई है, और इस खुली छूट की वजह से यहां पर ना कोई कायदा है, ना कोई कानून है, ना कोई ज़ाब्ता है, और ज़ाब्ता ना होने की वजह से यहां पर आप देख रहे हैं कि कातिल आज़ाद घूमते रहते हैं। JIT रिपोर्ट जिन इदारों ने कराची के अंदर पहुंचाई है, ये उनका कराची वालों पर एहसान है, लेकिन JIT रिपोर्ट को मंतकी अंजाम तक पहुंचाना होगा, और अगर मंतकी अंजाम तक नहीं पहुंचाया गया तो ये कराची के साथ बहुत बड़ा जुल्म होगा। एक चीज तो हमने भी देखी है और मीडिया ने भी दिखाया कि माजी में कुछ जो इल्जामात लगाए गए MKM के ऊपर, वो उसमें कुछ अलहदा सूबा, जनापुर नक्शे और ये वो 92 वाला ऑपरेशन, उसमें फिर ब्रिगेडियर साहब भी आ गए, वो उन्होंने आकर सारे जो है वो बता दिए कि जी ये बात हुई थी, ये बात हुई थी, ये सारे फैब्रिकेटेड था। फिर उस पर एक MKM ने जश्न भी मनाया कि देखें जी हम तो साफ हो के बाहर आ गए। उसके बाद अभी वज़ीर आज़म का जब हालिया जो दौरा हुआ कराची का, उसमें वो खड़े होकर कह रहे हैं मुखातिब होकर कि जी देखें हमारा तो अब बिल्कुल एतमाद है, सब कुछ मामला सही चल रहे हैं, ये हमें कोई तीसरी कुव्वत लड़ाने की ना कोशिश करे, आपको पीपल्स पार्टी को और हमें और आपको। तो ये तो प्राइम मिनिस्टर जब खुद कह रहे हैं तो कुछ बातें तो थोड़ा सा देखें अनफोल्ड तो हो रही हैं कि कुछ वाकई साजिश का तो कोई आंसर जो है वो हो सकता है। देखिए, मैं ये बात कहना चाहूंगा कि अगर आप इसको साजिश करार दें तो क्या बल्दिया टाउन में लोग नहीं मरे थे? कोई झूठ है, कोई धोखा है? सबने देखा है 259 अफराद शहीद हुए थे, जलाकर राख किए गए थे, और उस वक्त भी ये सारी की सारी गुफ्तगू हुई थी कि ये भत्ता लेने के लिए हुआ है। कराची के अंदर एक बहुत मशहूर कॉलमिस्ट हैं जाहिदा हिना, उन्होंने एक कॉलम आज से कोई 20 साल पहले लिखा था, बड़ा खूबसूरत कॉलम था। कॉलम इस बात पर मुश्तमिल था कि कुछ लोग हैं जो पहले कत्ल करते हैं, फिर खुद ही जनाजा कांधे पर उठाते हैं, फिर खुद ही अपने सर में मट्टी डालते हैं, बैन करते हैं, फिर खुद ही उसके ऊपर हड़ताल करवाते हैं, फिर खुद ही उसकी तदफीन करते हैं, और अव्वल से आखिर तक वही होते हैं, और कातिल ही असल मजलूम बनकर बैठता है। मैं ये समझता हूं कि ये किसी साजिश का मसला नहीं है, लेकिन पाकिस्तान के अवाम की ये ख्वाहिश है कि इस वाक़े को, इस मामले को, इस JIT को मंतकी अंजाम तक पहुंचना चाहिए। भत्ताखोरी कराची के अंदर दहशतगर्दी से जुड़ी हुई है, इस दहशतगर्दी को बिल्कुल उसी तरीके से ट्रीट करना होगा जिस तरह आर्मी पब्लिक स्कूल की दहशतगर्दी ट्रीट हो रही है, और जो जिम्मेदारान हैं अगर उनको खुल खेलने का मौका दिया गया, कोई सियासी बेसाखी फराहम नहीं की जानी चाहिए। जिसमें सियासी अनासर मौजूद हैं, मैं ये कहना चाहूंगा कि इस दहशतगर्द जमात को कोई सियासी जमात दूध ना पिलाए, और ये माफिया है कि जिसने कराची के अवाम को कत्ल किया। ये सही थोड़ो तव्हां को पुछूं था त ही जेके ॻाल्हि तव्हां ॿुधी इशफाक़ मगी साहिब जी बि आहे, जेको MKM जा बयानात अचनि था या ओवरऑल जेका सिचुएशन तव्हां ॾिसो था पिया, इन में जेको आहे छा तव्हांजो एनालिसिस छा थो चए, या हाणे जेको ही मामिलो जेको ही ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं सॼियूं, त तव्हां स्मेल कयो था कुझु वाकई इन में कुझु आहे,
या तव्हां सम्झो था त न JIT ते तव्हां एतमाद त कयो आहे, जॾहिं तव्हां JIT ते एतमाद था कयो त हिन मतिलबु त पोइ हाणे मामलात पोइ तव्हांजा कॾहिं गॾु त तव्हां नथा वेही सघो, मतिलबु हुकूमत में शामिल तव्हां हिननि खे कोन कंदव, ऐं पोइ अॻिते जो लाहे अमल छा हूंदो, कुझु मामला थोरा सेनेट ते काफ़ी ॻाल्हियूं थियूं, सेनेट ते रहमान मलिक साहब चयो त भई मिली जुली कंदासीं, त पोइ हाणे काफ़ी मामलात हाणे स्टैंड स्टिल थी वेंदा, छा थींदो, सेनेट जो छा थींदो, अॻिते छा थींदो? सही आहे, सेनेट जी इलेक्शन पंहिंजी जाइ ते आहे, पीपल्स पार्टी जा पंहिंजा हिकिड़ा वोट आहिनि, ॿियूं पार्टीज़ जा पंहिंजा वोट आहिनि। GIT जेका बि आहे उहो हिकु लॉ एनफोर्सिंग एजेंसी ॾिनी आहे, उनखे असीं डिनाए नथा करे सघूं, ऐं लॉ मस्ट टेक इट्स ओन कोर्स चवंदा आहिनि, ऐं पॉलिटिक्स पंहिंजी जाइ ते ॻाल्हि आहे। पॉलिटिक्स में जेको आहे सो तशद्दुद ऐं जेको आहे सो टेररिज्म जो अंसर ख़तमु थियणु खपे। बेनज़ीर भुट्टो शुरू खां चवंदी अचे त पॉलिटिक्स में दहशतगर्दी ऐं पॉलिटिक्स हुजणु खपे, ऐं टेररिज्म सां पासो थियणु खपे हर पॉलिटिकल पार्टी खे। पाकिस्तान जी सर्वाइवलिटी इन में आहे पॉलिटिकल पार्टीज़ जेके बि आहिनि इंक्लूडिंग असां पॉलिटिक्स कयूं, उन में जेको टेररिज्म जो फैक्टर जंहिं बि हंधि आहे उहा ख़तमु थियणु खपे। इन ते मुंहिंजे ख़्याल हर को मुतफ़िक़ आहे। बाक़ी हाणे इलेक्शन्स पंहिंजी जाइ ते थींदियूं। MQM वारा इक़्तिदार में त आहिनि, गवर्नर साहब MQM जो आहे, वेठो आहे, ही इज़ अ ब्रिज बिटवीन गवर्नमेंट एंड अदर पार्टीज़ एंड पीपल्स पार्टी, सो उहो इक़्तिदार में वेठा आहिनि ऐं वेंदा आहिनि वरी ईंदा आहिनि, सो इलेक्शन बि ख़ैर सां थी वेंदा ऐं एवरीथिंग ईअं हलंदो। सिंध में बदकिस्मती आहे त कराची में ख़ासि तौर ते टेंशन रहंदो आहे, माण्हू टेंशन में रहंदा आहिनि ऐं 2 ॾींहं टेंशन हलंदो आहे, 3 ॾींहं ख़तमु थी वेंदो आहे। ऐं इमरान ख़ान जी जेका स्टेटमेंट या MQM जो हुनजो पंहिंजा इशूज़ आहिनि। इमरान ख़ान जेॾी महिल वांदो हूंदो आहे त स्टेटमेंट ॾींदो आहे, वरी ठही वेंदो आहे। चवण वारा इहो चवनि था त इमरान ख़ान जेके बि जलसा कराची में कया आहिनि त उन्हनि खे सदाईं सपोर्ट इन्हनि जी रही आहे। अच्छा, इहे चवण वारा मार्केट में इहा ॻाल्हि हलंदी आहे। त हाणे इमरान ख़ान जी क्रेडिबिलिटी जो का माण्हू चई नथो सघे। इमरान ख़ान जी पार्टी में अहिड़ा ग्रुप्स आहिनि जेके हिननि जे इलाही वेझो आहिनि, त इमरान ख़ान वारो जेको आहे सो हींअर धरननि मां आज़ादु आहे, इन करे हीअ आहे उहो इमरान ख़ान जी क्रेडिबिलिटी ते ऐं कुझु नथो तबसरो करे। ॿिन्ही जा इशूज़ आहिनि, ठही वेंदा या न ठहंदा उहो पाणे वक़्तु ॿुधाईंदो। हिकिड़ी ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक वठूं था। नाज़रीन हिकिड़ी ब्रेक वठो, वापसि अची प्रोग्राम कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी, ब्रेक में वञण खां पहिरियों ॻाल्हि हली रही तव्हां सां असांजी, त हाणे थोरो सो अगरि सिलसिले खे अॻिते वधायूं था त हीउ थोरो असांखे अञा ताईं हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो कंफ्यूजन नज़र थो अचे त हीउ JIT, सिंध सरकार, MQM, PTI, हिकिड़ो ॾाढो वरी जेको आहे सेनेट इलेक्शन्स खां पहिरियों हिकिड़ो माहौल असांखे थोरो टेंस नज़र अचे थो पियो। उहो त ख़ैर हाणे अॻिते हालात सूरत हाल ख़बर पवंदी। थोरो अचूं था, असां ॻाल्हायूं था सेनेट ते। त सेनेट ते काफ़ी आसिफ ज़रदारी साहब जूं ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि, चौधरी शुजात साहब खे फ़ोन, हर पार्टी जे सरबराह खे फ़ोन वियो आहे आसिफ साहब जो। उन में इहो थियो आहे त चौधरी शुजात हुसैन पंजाब में पीपल्स पार्टी सां गॾियल फ़ैसिलो कयो आहे। हिते सिंध में MQM सां बि ॻाल्हि ॿोल हली, पीर साहब पघारे साहब खे बि फ़ोन कयो, उन सां बि मतिलबु कोशिशि हर को करे थो, MQM बि कोशिशि करे थी, हर पार्टी करे थी पई। तव्हां छा था सम्झो त जेको सेनेट जो इलेक्शन आहे उन में हिन वक़्तु जेको इंटरव्यूज़ थियनि था, ख़ासि करे पीपल्स पार्टी में, उन छा क्राइटेरिया आहे ऐं उन में छा सीनियर जूनियर जो फ़र्क़ु आहे या पार्टी में कुझु कुर्बानी जो आहे या कुझु नवाज़ो पॉलिसी बि आहे, छा आहे, थोरो हिन ते ॿुधायो। थैंक यू वेरी मच। असल में पहिरीं ॻाल्हि इहा आहे त फर्स्ट क्वेश्चन ते आउं ईंदुसि जी। त असांजूं हुयूं 41 सीटूं, असांजा 21 सेनेटर रिटायर पिया थियनि, हाणे असांजा थींदा 19। हाणे असांजी कोशिशि इहा आहे पीपल्स पार्टी जी त असां सिंगल लार्जेस्ट पार्टी थियूं। अगरि सिंध मां 7 सीटूं खणूं या 8 खणूं, जेका बि खणूं, ऐं बलोचिस्तान में असांजी ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं, ख़ैबर पश्तूनख्वा में जमात इस्लामी जी लीडरशिप सां ऐं ॿियनि दोस्तनि सां, इमरान ख़ान सां, उन्हनि सां बि ॻाल्हियूं हलनि पियूं। अहिड़े नमूने पंजाब में असां पंहिंजा चौधरी साहब आहिनि, इस्लामाबाद आहे, उते बि असांजी ॻाल्हियूं हलनि पियूं, फाटा में बि ॻाल्हियूं हलनि पियूं। त असांजी कोशिशि आहे त असां 8 खां 9 सीटूं खणूं। 8 खां 9 खणंदासीं त सिंगल लार्जेस्ट थींदासीं। हिन जूं नून वारनि जूं आहिनि हिन वक़्तु 18 सीटूं, जेके 8 रिटायर थींदा, बाक़ी रहंदा 8।
हो बि जेकॾहिं अगरि 26 या 27 खणनि था, असां जेकॾहिं हींअर 8 या 9 खणूं था त असां सिंगल लार्जेस्ट थी वेंदासीं। असांजी कोशिशि इहा आहे त पोइ जेकॾहिं असां सिंगल लार्जेस्ट थियूं त मॉरलिटी जे बुनियाद ते पीपल्स पार्टी कोशिशि कंदी, जमात इस्लामी ऐं ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हाए करे सेनेट जी चेयरमैनशिप खणूं। पहिरीं इन जेका स्ट्रेटजी असांजी इहा आहे। जेका ॿियो सुवाल आहे त पीपल्स पार्टी जे वर्कर्स, पीपल्स पार्टी जे कैंडिडेट्स, पीपल्स पार्टी जा ॿिया जेके असांजे पार्टी जा जेके ॿिया दोस्त आहिनि या जेके प्रीवियस असांजा सेनेटर आहिनि उन्हनि सभिनी अप्लाई कयो हो ऐं उनजो हिकिड़ो इंटरव्यूज़ थिया 3 days हलिया, जंहिंमें सिंध बि हो, ॿियनि सूबनि जा बि आया ऐं उन खां पोइ जेको आहे सो पार्टी लीडरशिप कंसेंसस आहे फ़ैसिलो जेको आहे शाम जो राजा साहब डिक्लेयर कयो आहे। आउं सम्झां थो त पार्टी वर्कर्स खे ॿियो त हाणे मथे बलदियाती इलेक्शन्स बि अचनि पियूं त उते बि असांजा जेके साथी आहिनि, दोस्त आहिनि, उन्हनि खे बि एडजस्ट कयो वेंदो, पार्टी जी मुख़्तलिफ़ रीऑर्गेनाइज़ेशन्स में बि सेट कयो वेंदो ऐं कंटिन्यूस प्रोसेस आहे। वरी नेक्स्ट इलेक्शन्स बि बीठियूं आहिनि 3 सालनि में। सही, पर हिन वक़्तु जेको हतमी फ़हरिस्त जेका कुझु नाला साम्हूं आया आहिनि उनमें ठीकु आहे ससी पलीजो साहिबु आहे, उनमें फारूक नाइक साहिबु आहे, ठीकु आहे वकील माण्हू आहे, काफ़ी केस विढ़ंदो रहियो आहे, ईअं ई रहमान मलिक साहिबु आहे, वरी हिकिड़ो इफेक्टिव माण्हू आहे, उनजो कमबैक थियो आहे, ईअं काफ़ी। पर ज्ञानचंद साहिबु जेको आहे उहो को नालो हिकिड़ो फ्लोट थियो आहे, उहो केरु आहे, माना उनजी पार्टी लाइ छा ख़िदमतूं आहिनि, कीअं आहिनि, उनजो नालो छो आयो आहे, कीअं आयो आहे, या मिसाल इलाही सारा तव्हांजा वर्कर जेके आहिनि पीपल्स पार्टी पुराणा उन्हनि खे मौक़ो छो थो मिलियो? आउं इलाही नंढो वर्कर आहियां, मूंखे बि पार्टी महिरबानी करे वर्कर बुनियाद ते स्टूडेंट लाइफ सां स्ट्रगल करे पार्टी में आयासीं, पोइ मथे आयासीं ऐं डिज़र्विंग हुयो न तॾहिं आयो। त हाणे फ़ैसिला लीडरशिप कया आहिनि ऐं हुननि सोची सम्झी करे बैकग्राउंड ॾिसी करे ऐं डिसीशन कया आहिनि। ऐं सम्झां थो पार्टी हर दौर में फ़ैसिला कंदी आहे कि हर वर्कर पार्टी लीडरशिप जो इज्तिमाही फ़ैसिला क़बूल कंदो आहे ऐं इन्हनि खे जेके रहिजी विया आहिनि दोस्त उन्हनि खे इंशाल्लाह जेके बलदियाती इलेक्शंस में एडजस्ट कयो वेंदो। सही, असां हिकिड़ो क्विक वर्जन वठंदासीं पाकिस्तान तहरीक इंसाफ जो, उसके बाद फिर हम आपकी तरफ आएंगे। हमारे साथ लाइन पे हैं खुर्रम शेर जमान साहब, पाकिस्तान तहरीक इंसाफ। जी अस्सलाम वालेकुम खुर्रम शेर जमान साहब। जी वालेकुम अस्सलाम। जी आपको वेलकम करते हैं प्रोग्राम बिहाइंड द न्यूज में। हमारे साथ पैनल पे मौजूद हैं पीपल्स पार्टी से सेनेटर हैं डॉक्टर करीम ख्वाजा साहब और जमात इस्लामी से डॉक्टर महराजुल हुदा सिद्दीकी साहब। और आपसे हम जानना चाहते हैं कि आपका और जो ये कोल्ड वॉर शुरू हो गई है एमकेएम की, आखिर ये मामलात क्या हो रहे हैं और क्या किस तरफ जा रहे हैं और आप क्या किस तरह देख रहे हैं, क्योंकि इस वक्त बहुत ज्यादा एक हंगामा बर्पा हो गया है, तो आपका क्या वर्जन है इस पे? देखिए जनाब, इसको आप कोल्ड वॉर नहीं कहेंगे, ये एक सच्चाई की जंग है, ये एक हकीकत है। इस हकीकत को पूरे सिंध को क्या पूरे पाकिस्तान को मानना पड़ेगा। अगर आप जेआईटी को नहीं मानते तो इसका मतलब है कि आप पाकिस्तान की किसी इदारे को नहीं मानते हैं, हर इदारे को फिर आप रिफ्यूज कर दें। और देखें जो कुछ सानिया बल्दिया के अंदर हुआ है, जो वहां पे हमारे महाजिर भाई मरे हैं जल के, जो बच्चे वहां पे 16-18 साल की छोटी उम्र में काम करते थे, उसका हिसाब तो इस कौम को चाहिए, वो जवाब तो हमें चाहिए। हमें बताएं कि जो नारा आप लगाते हैं उस नारे का तो सबसे बड़ा नाम ही महाजिर सूबे का है, महाजिर कौम का है, तो वो कहाँ जा रही हैं सारी बातें? हमें तो हिसाब चाहिए ना। अगर आप कहते हैं कि आप ठीक है, आप गलत हैं, आप गलत नहीं है, तो वो कौन है लोग जो मुलविस थे उसके अंदर? आज जो ये आफाक साहब का जो बयान आया है कि ये तमाम तैयारियां और जो ऑर्डर्स अहकाम दिए गए थे वो गवर्नर हाउस के अंदर दिए गए थे, तो ये कोई कोल्ड वॉर नहीं है, सच्चाई की जंग है। और हम जो है पाकिस्तान तहरीक इंसाफ, हम सिर्फ जितने भी हमारे वर्कर्स हम सब अल्लाह की जात से डरते हैं, किसी शख्स से हम नहीं डरते। जो सच्चाई है उसके साथ खड़े रहेंगे, हकीकत को इनको सामना करना पड़ेगा और इनके अंदर जो काली भेड़े उनको खत्म करना पड़ेगा। अच्छा ये बताएं खुर्रम साहब के माजी में जो खान साहब ने अभी भी जो है आज प्रेस कॉन्फ्रेंस में ये जो है दावा किया है कि जी वो दोबारा स्कॉटलैंड यार्ड को इन्वॉल्व करेंगे और वहां जाकर जो है वो डेफेमेशन का लॉ सूट भी होगा। माजी में भी किए, उसका कोई नतीजा नहीं आया, फिर आपने खामोशी इख्तियार कर ली, फिर कुछ एक दूसरे को एडजस्टमेंट की गई कराची में जलसों के हवाले से, दीगर चीजों, ये कहा जाता है, ये हमारी बात नहीं है। उसके बाद उस पर भी आप खामोश रहे। आपकी जो थी लीडर उनको उनके जो है ताहिरा साहिबा का जो है मर्डर हुआ, उसके बाद भी आप खामोश रहे। अब अचानक से जो है ये जेआईटी पर आप लोग भी जो है इतना एक्टिव हो गए हैं, तो उसकी क्या वजह क्या है? मैं सिर्फ आपसे एक सवाल करता हूं कि आईएसआईएस ने एक एयरफोर्स के पायलट को जिंदा जला दिया था, तो पूरी दुनिया के अंदर क्या मामला हुए वो आपने देखे?
وہاں کے جو بادشاہ ہیں انہوں نے F-16 خود فلائی کر کے ان کے اوپر بمبارڈمنٹ کی ہے. یہاں پہ APS کے اندر کیا ہوا, پورا ملک جاگ گیا. وہاں پہ کتنے 100 کچھ بچے جو ہیں وہاں پہ شہید ہوئے. یہ 270 یا 280 لوگ ہیں جن کو یہاں پہ زندہ جلایا گیا. دیکھیں یہ بہت بڑا واقعہ, یہ چھوٹا واقعہ نہیں ہے. اور رہی بات کہ یہ سارا معاملہ جو شروع ہوئے ہیں, ہم نے تو اپنی پریس کانفرنس سیکنڈ ہی کر دی تھی, اور میرے خیال سے جہاں تک مجھے یاد پڑتا ہے سراج الحق صاحب نے بھی اپنی پریس کانفرنس کی تھی. ہر پاکستانی کا, ہر سیاسی لیڈر کا کام ہے کہ اپنی اسٹیٹمنٹ اس کے بعد ضرور دے. لیکن جو بعد میں معاملات شروع ہوئے ہیں وہ اس بات پہ ہوئے ہیں کہ جو الفاظ استعمال ہوئے ہیں, جو ایک عورت کے لیے جو الفاظ استعمال کیے گئے ہیں, یہاں تک کہا گیا ہے کہ وہ ہیرا منڈی جو ہے وہ بند ہو گئی اور یہاں پہ جو ہے کوئی نظام کھل گیا. یہ الفاظ کوئی ایک عزت دار شخص ایسا اس طرح کے الفاظ استعمال کرے گا؟ کون سا شخص اس پاکستان کے اندر ایسے الفاظوں کو برداشت کر سکتا ہے, آپ مجھے بتائیں. اور آج جو کچھ پریس کانفرنس 1.25 گھنٹے کی ان کی چلتی رہی ہے, اس میں کس طریقے کے الفاظ استعمال کیے گئے ہیں؟ اس میں تو خیر کچھ پیمرا کا بھی رول بنتا ہے, کچھ سیاسی جو ہے لیڈرز ان کی بھی ذمہ داری بنتی ہے, اس پہ تو کوئی شک نہیں ہے. لیکن اب جو ہے آپ کا لائے عمل کیا ہوگا, کیونکہ تھوڑا بہت جو ہے یہ معاملہ تھوڑا سا جا رہا ہے, کچھ کشیدگی کی طرف بھی ہم دیکھ رہے ہیں, ایکسپیکٹڈ ہے. تو جناب کشیدگی کیا ہوگی؟ ہمیں ماریں گے, گولیاں ماریں گے, اور کیا ہوگا؟ اس سے زیادہ کچھ نہیں ہو سکتا. اور 200-250 لوگ اور مار دیں گے, اس سے زیادہ تو کچھ نہیں کر سکتے نا. دیکھیں زندگی موت اللہ کے ہاتھ میں ہے. اچھا, آپ سمجھے میری بات کو؟ اس سے زیادہ تو کچھ نہیں کر سکتے. اور کیا کریں گے اس سے زیادہ, آپ مجھے بتائیں. آپ نے جو بھی مار دیں گے بس. جی, آپ نے جو دھرنا دیا تھا گورنر ہاؤس کے باہر, آپ نے کہا کہ معافی مانگے جو ہے وہ MQM, اور ورنہ جو یہ دھرنا جاری رہے گا, اس کا کیا بنا بھی؟ دیکھیں ابھی معاملات جو ہیں, ہم نہیں چاہتے ہیں کہ کوئی کشیدگی کی طرف جائیں, ٹھیک ہے نا. کراچی کے اندر ایسے بہت سے لوگ رہتے ہیں. آپ ایک چھوٹی سی مثال لے لیں کہ کچھ دنوں پہلے تاجر برادری کو بھی دھمکی دی گئی تھی, اور کہا گیا تھا کہ ان تمام تاجر برادری کے ایسے شخصیات کی لسٹ بنائی جائے جو ان کے کارکنوں کی ہلاکتوں کے اوپر اظہار افسوس نہیں کرتے ہیں. اور 2 شخصیات تو ایسی تھی جو سینئر بزنس مین ہیں کراچی کی, ان کی 100-150 جو ہیں یہاں پہ الگ الگ نام سے بزنس ہیں, ان کو دھمکیاں دی گئی تھی. تو ہم تو کھڑے ہوں گے کراچی کے ساتھ, ہم کھڑے ہوں گے اپنے ملک پاکستان کے ساتھ. جہاں پہ غلط آواز اٹھے گی, جہاں پہ غلط بات کی جائے گی, اور جہاں پہ ظلم ہوگا, وہاں پہ پاکستان تحریک انصاف سب سے آگے کھڑی رہے گی. اب بہت ہو گیا, اب برداشت ہم نے بالکل نہیں کرنا ہے. بہت شکریہ آپ کا, ہم جواب دیں لوگوں کو. بہت شکریہ آپ کا خرم شیر زمان صاحب, آپ نے اپنے پارٹی کا موقف دیا. ہمارے پاس ایک آخری جو ہے وہ 30 سیکنڈ ہے, تو آپ وائنڈ اپ جو ہے ہمیں کہا جا رہا ہے کرنے کے لیے, تو کیا کہیں گے؟ MQM دوسروں پر الزامات لگا کر اپنے کرتوتوں کی سزا سے نہیں بچ سکتی ہے. سانحہ بلدیہ ٹاؤن کے مظلوموں کو انصاف ضرور ملنا چاہیے, اور میں یہ کہنا چاہتا ہوں کہ کسی نے سیاسی بیساکھی ان کو فراہم کی یا کسی طرح کی مدد کی تو وہ بھی قوم کا مجرم قرار پائے گا. قاتل نے اس صفائی سے دھوئی تھی آستین, اس کو خبر نہیں کہ لہو بولتا بھی ہے. اس وقت JIT رپورٹ پورے پاکستان کے لیے انتہائی اہمیت اختیار کر چکی ہے. قوم کو, قوم کے اداروں کو نتائج تک پہنچنا ہوگا. وفاقی حکومت سے میاں نواز شریف صاحب اور جنرل راحیل شریف بھی کراچی تشریف لا رہے ہیں, اور میں یہ سمجھتا ہوں کہ اس دورے کے اندر پوری قوم کا مطالبہ ہے کہ وہ جو بلدیہ ٹاؤن کے اندر آتش زدگی کے ذمہ دار ہیں اور ان کے سرپرستوں کو پھانسی پر لٹکایا جانا چاہیے, سزا ملنی چاہیے. ڈاکٹر صاحب, ڈاکٹر معراج الہدا صدیقی صاحب, بہت شکریہ آپ نے پروگرام میں شرکت کی. ڈاکٹر سینیٹر کریم خواجہ صاحب, ॻाल्हियूं त कुझु हुयूं, रहिजी वियूं, टाइम मुख़्तसर आहे. वरी असां कंहिं ॿिए प्रोग्राम में जेको आहे इन ते असां ॻाल्हाईंदासीं. नाज़रीन, इहो असांजो जेको बिहाइंड द न्यूज़ जंहिंमें तव्हां असांजे जेके आहिनि मौज़ूज़ महिमान उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं. फ़ोन लाइन ते अशफाक मगी साहब हुया MQM, ऐं PTI मो खुरम शेर ज़मान साहब, जिन पंहिंजी पंहिंजी पार्टीज़ जा मौक़िफ़ ॾिना. ऐं हाणे JIT ते जेका फर्दर डेवलपमेंट थींदी उन ते बि असां फॉलोअप तव्हां ज़रूरु ॾींदासीं. ऐं कुझु सेनेट जा जेके इलेक्शन्स आहिनि ईंदड़ प्रोग्राम में थोरो उन ते बि असां जेको आहे डिस्कशन ऐं डिबेट कंदासीं. ईंदड़ प्रोग्राम ताईं शहज़ाद खे जलण खे इजाज़त ॾींदा. अला भाई.